अचो त प्यार ल सिंधी सिखऊं, सिंधी सिखऊं, सिंधी सिखऊं। सिंधी आयूं, सिंधी ॻाल्हायूं, पंहिंजी ॿोली की न विसारियूं। हिक नंढड़ी आखाणी, भाग ऐं लक्ष्मी। भाग ॿियों। अहिड़ीअ रीत उहो छोकिरो 3 ॾींहं बि नित नेम सां काठियूं खणण साॻे झंगल में अची पहुतो त भगवान शंकर ऐं देवी पार्वती भी उन बालक जो भाग ॾिसण लाइ उते अची पहुता। देवी पार्वती उन काठिर खे ॾिसी मन ई मन में चवण लॻी त शायदि कल वारा ॿ लाल बि हिन जे नसीब में कोन रहिया आहिनि। देवी पार्वतीअ वरी बि भगवान खे अर्ज़ु कयो त हे आशुतोष भगवान, हिन नीगर खे हिकु आख़िरी भेरो कुझु न कुझु ज़रूर ॾियो। मन न मन संदसि भाग ठही पवे, हिन खां पोइ मां कॾहिं बि तव्हांखे कुझु न चवंदसि। देवी पार्वतीअ जा अहिड़ा वचन ॿुधी भगवान शंकर चवण लॻा त हे प्राण प्यारी, मूं हिन खे 2 भेरा ॾिनो आहे, हींअर तूं ई खणी कुझु ॾेसि। उन वक़्तु यकदम देवी पार्वतीअ पंहिंजे गले मां 9 लखो हार लाहे उन नींगर खे ॾींदे ताकीद करे चयो त सिधो घर वञजांइ। ईअं चई भगवान शंकर ऐं पार्वती उतां अलोप थी विया। उहो छोकिरो जीअं ई घर ॾांहुं वञण लॻो त रस्ते ते साॻी नंदी ॾिसी खेसि ख्याल आयो त अॻो पोइ सनानु कंदो पोइ थो पंहिंजे घर वञा। इहो वीचार करे हुन उहो 9 लखो हार पंहिंजी पग में सोघो करे रखियो ऐं पग खणी हिकु वण हेठां रखी। जीअं ई सनानु करण लाइ नंदीअ में घिरियो त हिकु सिरण चील लामारो हणी पग सूधो उहो 9 लखो हार खणी उॾामी वई। इहो ॾिसी उहो काठिर दुखी थी रोअण लॻो ऐं आख़िर उदास चित थी पंहिंजे घर अची पहुतो ऐं 3 ॾींहंनि जो समूरो अहिवाल पंहिंजी धर्म पत्नीअ खे चई ॿुधायो, जंहिंखे ॿुधी हूअ बि ॾाढो दुखी थी। ऐं 4थे ॾींहुं बि सुबुह जो सवेर ई उहो छोकिरो साॻे झंगल में काठियूं खणण अची पहुतो। उन वक़्तु बि देवी पार्वतीअ खेसि काठियूं कंदे ॾिसी भगवान शंकर खे वेनती कई त हे कैलाशपति, तव्हांजे गंज में कहिड़ी कमी आहे? मां सम्झां थी त बराबरि हिन छोकिरे जो भाग हीणो आहे, हिन जे नसीब में कुझु बि लिखियल नाहे, पर तव्हां त पाण परमात्मा आहियो, तंहिं करे हिन बालक जो कर्म खणी ठाहियो। भगवान शंकर देवी पार्वतीअ जो अर्ज़ु वघाए उन छोकिरे खे हिकु टको ॾिनो ऐं चयाई त वञ, हिन सां तुंहिंजो भाग भलो थींदो। छोकिरो ख़ुशि थी उहो टको खणी जीअं ई घर अची रहियो हो त रस्ते ते हिकु मच्छी विकिणण वारो ॾिठाई, जंहिंखां हुन टके में मच्छी वरिती। हू मच्छी वठी पंहिंजे घर पए मोटियो त रस्ते ते हिकु वण जे टार में पंहिंजी पग टंगियल ॾिठाई। वण ते चढ़ी जीअं ई उहा पग लाहे ॾिठाई त उन में 9 लखो हार पयल हो। बालक ख़ुशि थींदो घर अची पहुतो ऐं परे खां ई वाको करे पंहिंजी धर्म पत्नीअ खे चवण लॻो त उहा गुम थियल शइ मूं लधी आहे। उन जा अहिड़ा अखर ॿुधी उहा पाड़े वारी ॿुढड़ी माई जंहिं मुहरुनि वारी थेली खई हुई सोचण लॻी शायदि हिन खे थेलीअ बाबति ख़बर पइजी वई आहे। तंहिं करे हू चुपचाप लिकी करे मुहरुनि सां भरियल थेली संदसि पधर में रखी वई। काठिर जी धर्म पत्नीअ जॾहिं उहा मच्छी कटी त मच्छीअ जे पेट मंझां उहे साॻियाई 2 लाल निकिता। 3 शयूं वापसि प्राप्त करे काठिर ॾाढो गदगद थियण लॻो। उन खां पोइ हू पंहिंजी ज़िंदगी सुठे नमूने गुज़ारण लॻो। जय झूलेलाल।